ग्रेड हेल्थ अलाउंस जे सॾ ते रिस्क अलाउंस बंदि करण ख़िलाफ़ ॿियनि जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ इतेलका अस्पताल जाती में 25 ॾींहं बि पैरामेडिकल अमले OPD जो बाइकाट करे KB जत, मक़बूल अहमद तइम, ईसा मेमन, रमज़ान अली ख़वाजा, शबीर अहमद मेमन, इशफाक अहमद जत ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अस्पताल जे गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो त कोरोना वबा अञा ताईं ख़तमु नाहे थी, केस वधी रहिया आहिनि ऐं सर्दी ऐं माहिरनि वबा जी नईं लहर अचण जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। इन सूरत हाल में ओचितो रिस्क अलाउंस बंदि करणु सरासर नाइंसाफ़ी आहे। इन्हनि चयो त वबा दौरान सिहत अमलो पंहिंजी जान जोखिम में विझी ॾींहुं राति मरीज़नि जी ख़िदमत करे रहियो आहे, पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां सर अंजाम ॾेई रहियो आहे। इन्हनि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं वज़ीर सिहत खां मुतालबो कयो आहे त रिस्क अलाउंस फौरी तौरु बहाल करे सर्विस स्ट्रक्चर समेत पैरामेडिकल अमले जी समूरी जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़ जाती। बीहणो पवंदो, कीअं न ॾींदे, बीहणो पवंदो।